नादरीन तो आनिस रहे हो हक़सत न्यूज़ नादरीन तासा खबर शामिल कर नालो टंडोला यार खान जाते टंडोला यार सुल्तानाबाद थाने जी अद वारे इलाके में कामूर शरीफ भरसा नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग सबब 24 वरनि जो अब्दुल्ला रिंद वरद अब्दुल गफूर रिंद मौके ते मारिजी वियो जॾहिं त वाक़े जी इतलाह ते सुल्तानाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश सिविल अस्पताल टंडोला यार पहुचाए वियो जिते पोस्टमार्टम खां पोइ लाश खे वारसनि हवाले कयो वियो। वाक़े वारे हंधि पुराणी तकरार ॿुधायो पियो वञे ॿिए पासे फोतीअ जी ख़बर घर पहुचण ते कोहराम मची वियो। नाज़रीन रिपोर्ट करे रहियो आहे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नदीम मुलेदी हक़सत न्यूज़ टंडोला यार।